कोटड़ी साइड के मुस्लिम टाउन वारे इलाइक़े जे रहवासिन मोहम्मद सूमर थियोणो ऐं संदसि घरवारी सदोरी थियोणो रफ़ीक थियोणो ऐं ॿियनि एहतिजाज कंदे चयो त मुस्तफ़ा थियोणो सां संदी न्याणी सनम जी शादी थी हुई, जंहिंखे हिक पुट जो औलाद पिणु आहे। काफ़ी ॾींहनि खां न्याणी मुड़ुस खां अलहदगी अख़्तियार करण लाइ कोर्ट में खुला जो केस दाख़िल करे असांजे घर में रहियल हुई त 3 ॾींहं अॻु संदसि घरवारे मुस्तफ़ा थियोणो हथियारबंद साण करे राति जे वक़्तु घर में दाख़िल थी घर भातियुनि मथां बेदर्दी सां तशद्दुद करे न्याणी ऐं नंढड़े खे ज़बरदस्ती अगवा करे विया, जिन सां गॾु रियाज़ थियोणो, ईमू थियोणो, सिकंदर असलम, नवाज़ मुजाहिद थियोणो ऐं 8 नामालूम माण्हू गॾु हुआ। हुननि चयो त न्याणी जी हयाती खे ख़तरो आहे। पहिरियों बि संदसि घरवारे मथां खून जो केस दाख़िल थियल आहे, पर पुलिस हिन वक़्त ताईं हरकत में नथी अचे। हुननि वधीक चयो त असां समेत अगवा थियल न्याणी ऐं संदसि मासूम ॿार जी हयाती खे ख़तरो आहे। अगरि उन्हनि खे कुझु बि थियो त ॼाणायल जवाबदारनि समेत हद जी पुलिस ज़िम्मेवार हूंदी। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।